जय झूलेलाल। एस इंडिया टीवी में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। जीअं त तव्हां सभिनि खे ॼाण आहे कि पूरे हिंदुस्तान में हिन वक़्तु झूलेलाल चालीहो हली रहियो आहे धूमधाम सां। उन ई कड़ीअ में उदयपुर जे अंदरि बि झूलेलाल चालीहे जी धूम मचियल आहे। अॼु झूलेलाल चालीहे ॾींहं जो टियों ॾींहुं आहे। अॼु तारीख़ आहे 18/7/2024। अॼु मां पहुतो आहियां जवाहरनगर जे झूलेलाल धाम ते, जिते झूलेलाल जो मंदिर आहे। चयो वेंदो आहे कि हिते प्रतिदिन डेली हिते कथा सत्संग थींदो आहे, लेकिन अॼु विशेष सत्संग थो थिए पियो जेको चालीहे जो इहो पर्व हले थो पियो। हिते महिलाऊं वेठियूं आहिनि जिन सत्संग कयो आहे। अॼु मां तव्हांखे जवाहरनगर जे झूलेलाल मंदिर जा दर्शन करायां थो पियो। पहिरें ॾींहुं मां तव्हांखे सेक्टर 11 खां 13 जो करायो। हाणे नेक्स्ट ॿिए ॾींहुं मां तव्हांखे ॿिए मंदर जो दर्शन कराईंदुमि। जय झूलेलाल।